न अची सघे बि हिन मां फ़ाइदो हासिल थी सघे। त अॼु जे क्लास जी शुरूआति तनवीर अब्बासी जी हिन लाइनुनि सां कयूं था त कुझु ॾेई वेंदासीं, कुझु न वठी वेंदासीं। कुझु ॾेई वेंदासीं, कुझु न वठी वेंदासीं, ॿूर आहियूं ॾेई मेवो पोइ छणे वेंदासीं। जे रहियो इश्क सलामत त मुहाबे उनजे धिकारनि था तिन खे बि वणी वेंदासीं। मुंहिंजो नालो GH लाखो आहे ऐं तक़रीबन 8 सालनि खां ऐं CS साईं PMS जे शागिर्दनि खे सिंधी सब्जेक्ट पढ़ाईंदो अचां पियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी सारा शागिर्द, मतिलबु सवनि जी तादाद में शागिर्द हींअर मुंहिंजा मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स करे रहिया आहिनि ऐं माशाल्लाह मुख़्तलिफ़ पोस्टिंग ते हींअर जेके आहिनि सो वेठा आहिनि। ऐं उमेदु आहे त अॻिते बि हली करे इहो जेको असांजो ॾीओ ॿारियल आहे उहो ज़रूरु किथे न किथे तव्हांखे ज़रूरु फ़ाइदो ॾींदो इनशाला। अॼु जी क्लास खे शुरू कयूं था ऐं असां पंहिंजे प्रोसेस खे वधायूं था। ऐं सभ खां पहिरीं पहिरीं असां ॻाल्हि कयूं था जॾहिं CS जे सब्जेक्ट जी ॻाल्हि ईंदी आहे त मुख़्तलिफ़ क़िस्म जा मुख़्तलिफ़ बैकग्राउंड्स जा शागिर्द मूं वटि ईंदा आहिनि ऐं उहो उन्हनि जा मुख़्तलिफ़ प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। साईं मूंखे सिंधी अचे त थी पर आउं लिखी नथो सघां, मुंहिंजी राइटिंग सुठी कान्हे का। या वरी के अहिड़ा अहिड़ा शागिर्द ईंदा आहिनि उहे चवंदा आहिनि साईं मुंहिंजी सिंधी भली कोन्हे, ऐं सिंधी रखां या न रखां, रखां त मुंहिंजी तयारी कीअं थींदी ऐं केतिरो स्कोर खणी पास करे सघंदुसि। त उन्हनि सभिनी जे लाइ आउं इहो ज़रूरु चवंदुसि उन्हनि खे त बाबा तव्हां सिंधी रखो था ऐं तव्हां प्रॉपर उनखे एज़ ए सब्जेक्ट वठो था। हिते ॻाल्हि अचे थी सब्जेक्ट वठण जी। असां वटि मोस्टली शागिर्द अहिड़ा हूंदा आहिनि जेको सिंधीअ खे प्रॉपर टाइम ड्यू रिस्पेक्ट ॾियण जे बजाए हू सिर्फ़ु सिंधीअ खे पंहिंजी मादिरी ॿोली सम्झी ऐं उहो सब्जेक्ट ऑप्ट कंदा आहिनि। पोइ जॾहिं मार्कूं घटि ईंदियूं आहिनि त पोइ रामभाट रड़ियूं हूंदियूं आहिनि त साईं सिंधी स्कोर ॾे कोन थी ॾे ऐं हाणे छा करणु घुरिजे, भला स्विच कयूं सब्जेक्ट। त बाबा सिधी सिधी ॻाल्हि इहा आहे आसान भाषा में त बाबा अगरि तव्हांखे सिंधीअ में स्कोर करणो आहे त तव्हांखे सुठी तयारी करणी पवंदी, तव्हांखे सुठी तयारी करणी पवंदी। ऐं उन सुठी तयारी खां सवाइ मुमकिन ई कोन्हे त तव्हां सुठो स्कोर करे सघो। जी बाबा। त साॻी तरह सां अहिड़े क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं आहिनि तव्हांखे मुख़्तलिफ़ पंहिंजनि सर्किल में मुख़्तलिफ़ शागिर्दनि मुख़्तलिफ़ एस्पायरेंट्स खां मिलंदियूं हूंदियूं त सर सिंधी त रखां पर यार मुंहिंजी सिंधी सुठी कान्हे, ऐं कीअं कंदुसि। त आऊं तव्हांखे हिकिड़ी वालेकुम अस्सलाम, वेलकम हाफ़िज़ साहब, वेलकम वेलकम। हा, त हिकिड़ो फार्मूलो जेको आऊं हिन सेशन जे दौरान तव्हांखे सेखारींदो आहियां, छो त मूंखे ख़बर आहे त तव्हां सभु लिखियल पढ़ियल शागिर्द आहियो। मतिलबु चवण जो इहो आहे त मूं वटि को अहिड़ो शागिर्द न ईंदो आहे जंहिंखे सिंधी बिल्कुलु ईंदी न हुजे। को मूं वटि अंग्रेज़ त कोन थो पढ़े, उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर माण्हू जो तालुक जेको आहे सिंध सां हूंदो आहे ऐं सिंधी कंहिं न कंहिं हिसाब सां 5 6 दर्जे में हुननि पढ़ी ज़रूरु हूंदी आहे। त पोइ उन्हनि सभिनी शागिर्दनि जे लाइ इहो ई आउं चई सघां थो त असां इहो चई सघूं था त बाबा ही जेको सब्जेक्ट आहे सिंधी सब्जेक्ट, अगरि इन इन हाणे जेको एंथ्रोपोलॉजी सोशियोलॉजी साइकोलॉजी इन ग्रुप में जेको आहे सभ खां वधीक स्कोरिंग सब्जेक्ट हिन वक़्तु सिंधी आहे। तव्हां ॾिठो 2025 जी रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे त मुंहिंजे शागिर्दनि 70s में स्कोर खयो आहे। 70s में स्कोर आसानी सां आयो आहे, 71 बि आयो आहे, 76 बि आयो आहे। ऐं उहे शागिर्द जेके क्लास में मौजूदु आहिनि या उन्हनि खे रिकॉर्डिंग हिन जी मिलंदी त उहे सम्झंदा त सर मुंहिंजो त बैकग्राउंड इंग्लिश वारो आहे त पोइ आउं हिनखे कीअं हैंडल करे सघंदुसि, उहो मुंहिंजे लाइ छा जेको आहे सो थींदो। त मुंहिंजा काफ़ी शागिर्द जेके जेको कराची ग्रामर स्कूल आहे, माना उहो इंग्लिश मीडियम जो स्कूल आहे, उन जा शागिर्द काफ़ी मूं वटि पढ़िया आहिनि। उन्हनि जो स्कोर तव्हांखे ॿुधायां त 60+ में अचे थो। जेके शागिर्द इंग्लिश मीडियम वारनि टोटली उन्हनि इंग्लिश पढ़ी आहे उन्हनि जो स्कोर बि 60+ आयो, 63 आयो आहे, 64 आयो आहे, 67 आयो आहे। अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि स्कोर आया आहिनि। त हाणे कटे करे ॻाल्हि इहा थी अचे त पोइ सिंधी स्कोर सब्जेक्ट स्कोर कीअं ॾेई सघे थो, उहो अॼु असां डिस्कस कंदासीं। हिकिड़ो फार्मूलो आहे जेको पुराणा शागिर्द जेके आहिनि उनखे त ख़बर आहे त हिकिड़ो फार्मूलो जेको मुंहिंजो आहे उन ते आउं हिकिड़ो सख़्तीअ सां अमल कराईंदो आहियां त PTI। हाणे हिकिड़ो PTI मुंहिंजो हिकिड़ो फार्मूलो ठहियल आहे पंहिंजो, जेको हिन सेशन जे दौरान असां सिखंदा आहियूं।
ऐं सिखंदा आहियूं, उन खां पोइ उनखे एडॉप्ट कंदा आहियूं। उहो एडॉप्ट करे उन पंहिंजे पेपर में इम्प्लीमेंट कंदा आहियूं, उन में नाफ़िज़ कंदा आहियूं, त असांजो स्कोर तमामु सुठो अची वेंदो आहे। हाणे छा आहे पीटीआई? हाणे पीटीआई जो मतिलबु मक़सदु छा आहे? पीटीआई आहे पेपर मैनेजमेंट, हाउ टू राइट पेपर। छोकिरनि खे ख़बर ई कोन हूंदी आहे त पेपर सिंधीअ जो लिखबो कीअं आहे, ऐं पोइ दावा कंदा आहिनि त साईं मुंहिंजो स्कोर मज़े वारो कोन आयो। छा करणु घुरिजे? बाबा पहिरीं त पेपर लिखणु सिखो, त पेपर खे लिखबो कीअं आहे। ठीकु आहे बाबा। अच्छा, उन खां पोइ अचे थो टाइम मैनेजमेंट। के कहिड़ो सवाल केतिरो वक़्तु वठे थो, कहिड़े अंदाज़ सां असां उनखे लिखूं जो उहो असांजो ड्यू टाइम में लिखिजी सघे। उन खां पोइ अचे थो आइडियाज़ मैनेजमेंट। हाणे इहे टई शयूं हिक ॿिए सां ॻंढियल अथव। मिसाल जी ॻाल्हि आहे, नंढड़ो हिकिड़ो आइडिया तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़े कुझु सिन्फ़ूं सिंधी अदब जूं अहिड़ियूं आहिनि जेके सिन्फ़ूं आहिनि ऐं उन्हनि जो इंट्रोडक्शन न आहे थींदो। हाणे असां पंहिंजे चाचनि मामा जेके अॻु में असांजे CSS करे वेठा आहिनि ऐं उहे ऑफिसर आहिनि, असां उन्हनि खां ॿुधो आहे त बाबा हर सवाल जो इंट्रोडक्शन पाण खे लिखणो आहे। जॾहिं त इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे। हर सवाल जो इंट्रोडक्शन न आहे थींदो, कुझु जी वसफ़ थींदी आहे। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, असांजे क्लास में कुझु इंजीनियर साहिबान मौजूदु हूंदा। अगरि उन्हनि खां पुछां त बाबा तव्हां मूंखे ॿुधायो त मशीन जो छा थींदो, इंट्रोडक्शन लिखंदासीं या डेफिनेशन लिखंदासीं? त मुंहिंजे सम्झ में जवाबु इहो अचणु घुरिजे त बाबा साईं असां हिन जी डेफिनेशन लिखंदासीं, हिन जी इंट्रोडक्शन मशीन जो न थींदो। साॻी तरह सां जॾहिं असां उन सब्जेक्ट सिंधी सब्जेक्ट जी ॻाल्हि कयूं था त केतिरा ई अहिड़ा मौज़ू आहिनि जिन जो को इंट्रोडक्शन ई कोन्हे को। पर असांजो शागिर्द छा कंदो आहे? इंट्रोडक्शन लिखी मोटी ईंदो आहे। इंट्रोडक्शन फलाणी शइ जो फलाणी शइ। हाणे इंट्रोडक्शन माना पूरो पेज जो लिखियोसीं। उन जी जॻह ते अगरि असां डेफिनेशन लिखी त उहा डेफिनेशन असां वटि वधि मां वधि असां 3 खां 4 लाइनुनि जी लिखी सघूं था। इन खां वधीक लिखण जी ज़रूरत कान्हे का। माना ॾिठ पई ख़बर, जीअं असां साइंटिफिक कंहिं शइ जो डिफिनेशन लिखूं त असां उन 3 खां 4 लाइनुनि में लिखी सघूं था। उन जूं बि 5 मार्कूं। अगरि उन ते असां इंट्रोडक्शन लिखियो जेको इरिलेवेंट आहे, उहो 1.5 पेज लिखियोसीं, उहो 1.5 पेज लिखियोसीं, त उनजो फ़ाइदो त असांखे थियणो कोन्हे को। छाकाणि त उहो आइडिया जेकी ॻाल्हि पुछी रहियो आहे उन जे बजाए असांखे जेकी ख़बर आहे ॿुधाए रहिया आहियूं, माना असां इरिलेवेंट मटीरियल वधीक विधोसीं। पोइ आइडियाज़ मैनेजमेंट अगरि असां मैनेज नथा कयूं त पोइ असांजो टाइम मैनेजमेंट जेको आहे न मैनेज नथो थिए। पोइ असां टाइम मैनेज नथा करे सघूं। मोस्टली सिंधी सब्जेक्ट में इहा आम तौर ते शागिर्दनि खे इहा शिकायत रहंदी आहे त साईं मुंहिंजो टाइम मैनेज न थी सघियो, 3 सवाल करे सघियुसि, 4थे सवाल जो इंट्रोडक्शन मूं लिखियो ऐं बसि पोइ ऐं टाइम मुंहिंजो पूरो थी वियो ऐं पेपर कंप्लीट कयो कोन। रीज़न छा आहे? रीज़न बाबा इहो हुननि जो साॻियो ई आहे आइडियाज़ मैनेजमेंट जो। त असां आइडियाज़ मैनेजमेंट ते कमु घटि था कयूं त बाबा कहिड़ी शइ कहिड़े अंदाज़ सां असांखे लिखणी आहे, उन जे बजाए असांखे जेकी ख़बर आहे असां लिखी था अचूं। सवाल जी रिक्वायरमेंट छा हुई उहा ख़बर ई कान्हे, असांखे जेको कुझु आहे असां हुन में लिखी मोटी आयासीं। पोइ उनजो नुक़सानु इहो थियो त हिकिड़ी शइ जेकी असां अधु पेज में सम्झाए पिए सघियासीं, लिखी पिए सघियासीं, उन जी जॻह ते असां 1.5 पेज लिखियो, माना हिकिड़ो पेज असां एक्स्ट्रा लिखियो हुन में। अच्छा, उहो हिकिड़ो पेज जेको आहे, उहो जेको आख़िरी सवाल असांजो 5 नंबर सवाल आहे, उनजो हिकिड़ो पेज खुटाए छॾियोसीं, माना ॿ हेडिंग्स उन जूं खुटी वियूं असां खां। ॿिए सवाल में बि असां ईअं कयो, 3 सवाल में बि ईअं कयो। एट द एंड इहो थियो त पूरो सवाल जो टाइम असां खाई वियासीं। पूरे सवाल जो टाइम जेको असां खां मैनेज न थी सघियो ऐं असां उहो पूरो सवाल राहे छॾियो। ठीकु आहे बाबा। त हिते इहो फार्मूलो असांजो हिन सेशन जे दौरान हलंदो रहंदो। अचो हिकिड़ो नंढड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो। हाणे जेके सीनियर शागिर्द आहिनि, जेके हिकिड़ो अटेम्प्ट ॾेई वेठा आहिनि, हाणे उहो जॉइन करणु चाहिनि था सिंधीअ खे या सब्जेक्ट स्विच कनि था, उन्हनि खां हिकिड़ो सवाल आउं ज़रूरु कंदुसि। त हाणे टाइम मैनेजमेंट जी, आइडियाज़ मैनेजमेंट जी ॻाल्हि थी हले। हाणे मुंहिंजो हिकिड़ो फार्मूलो आहे जेको आउं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। बाबा ॾिसो, अगरि मिसाल जी ॻाल्हि आहे, दौर ते सवाल अचे थो, उन में सुमरनि जो दौरु अचे, समनि जो दौरु अचे, अरगुननि तुरखान मुगलनि जो दौरु अचे, उन खां पोइ कल्होड़नि जो दौरु अचे, टालपुरनि अंग्रेज़नि जो दौरु अचे, जेको दौरु अचे, तव्हां हिकिड़ो इंट्रोडक्शन जर्नल ठाहे उन में लिखी सघो था। हाणे तव्हांखे नव इंट्रोडक्शन ठाहिण जी ज़रूरत कान्हे। आइडियाज़ मैनेजमेंट जी ॻाल्हि थी हलेव। नोट्स मेकिंग में तव्हांजो हिकिड़े आइडिया वारो हिकिड़ो तव्हांजो जेको आहे हिकिड़ो इंट्रोडक्शन एॾो बहितरीनु ठहियलु हूंदो, चेक थियल हूंदो उस्ताद खां, जेको तव्हां जंहिं बि दौर ते लिखणु चाहियो उहो लिखी सघो था। हिकिड़ो ई इंट्रोडक्शन ठहियो पियो आहे तव्हांजो, यादि लॻो पियो आहे, फिट लॻो पियो आहे, चेक लॻो पियो आहे कंहिं हिकिड़े उस्ताद खां, ऐं उहो तव्हां लिखी अची वियो।
एग्ज़ामिनर खे उहा जेकी शइ खपे रिक्वायर्ड आहे उहा सॼी उन उन इंट्रोडक्शन में मौजूदु आहे। इनखे आउं चवंदो आहियां सीवी मेथड। जो सीवी ठहियल हूंदियूं आहिनि, बाज़ारि में वेंदा आहियूं, वञी कंप्यूटर वारे खे चवंदा आहियूं साईं महिरबानी करे मूंखे सीवी ठाहे ॾे। हू सॼियूं शयूं हुन में लिखियूं पयूं हूंदियूं आहिनि ऐं हू सिर्फ़ु असांजो नालो ऐं डेटा सॼी विझी करे असांखे प्रिंट आउट कढी करे ॾेई छॾींदो आहे। साॻी तरह सां इहो आइडियाज़ मैनेजमेंट जो हिकिड़ो तौर तरीक़ो आहे त असां इन तरह सां सिलेबस खे बि कवर करे सघूं था। जेके चवनि था न त साईं इलाही सारी शाइरी यादि करणी थी पए, इलाही सारो वॾो सिलेबस आहे, त उनजो आसान जवाबु इहो आहे, मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो त असां 9 इंट्रोडक्शन लिखण जी जॻह ते हिकिड़ो इंट्रोडक्शन लिखी छॾियो। हिकिड़ो फार्मूलो आम तौर ते तव्हां ॿुधो हूंदो या इस्तेमालु बि कयो हूंदो, जेको अचे थो 2080 फार्मूला। हाणे 2080 फार्मूला में छा थींदो आहे त असां कंहिं बि शइ खे 20% खे 80% जी महिनत सां कन्वर्ट कंदा आहियूं ऐं उन 20% जे हिसे खे असां जेको आहे उनजो 80% असांखे रिज़ल्ट ईंदी आहे। माना 20% अदब जो अहिड़ो हूंदो आहे, सब्जेक्ट जो अहिड़ो 20% हूंदो आहे जंहिं ते असांखे 80% महिनत करणु घुरिजे। बाक़ी जेको 80% असांजो सिलेबस आहे, बाबा बाबा उहो इंट्रोडक्शन शेयर कंदासीं सेशन जे दौरान। इहो इंट्रोडक्शन शेयर थींदो तव्हांजो सेशन जे दौरान बाबा, ठीकु आहे। असां पढ़ंदासीं सिखंदासीं, पोइ इहो इंट्रोडक्शन तव्हां सां शेयर थींदो, ठीकु आहे बाबा। त हाणे ॻाल्हि पई हले त मिसाल जी ॻाल्हि आहे, ऐं 80 ऐं 20% वारे फार्मूले में अचां ऐं उन्हनि शयुनि खे कन्वर्ट कीअं थो करे सघां, ठीकु आहे बाबा। उनखे आऊं कन्वर्ट कीअं थो करे सघां, कन्वर्ट ईअं करे सघां थो त आऊं उहे शयूं जेके मोस्ट इंपॉर्टेंट आहिनि उन्हनि खे आऊं डिस्कस करे वठां। जीअं हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आऊं तव्हांखे हिते डिस्कस कयां थो, छो त तव्हां क्लास जॉइन कयो आहे, तव्हां सेशन वठो या न वठो, कुझु फ़ाइदो तव्हांखे थियणु घुरिजे। अगरि आऊं चवां त तव्हांजो समन जो दौरु सूमरनि जो दौरु, समन जो दौरु, अरगुननि, तुर्खाननि, मुगलनि जे दौर ते सवाल ईंदो ई कोन, घणो सिलेबस कवर थी वियो, 80% तव्हांजो सिलेबस कवर थी वियो। माना हिकिड़े एरिया जो 80% असां कढी छॾियो। हाणे असां वटि 20% बचो, उन ते असां 80% ज़ोर लॻाईंदासीं, उन ते 80% असां इफर्ट्स विझंदासीं ऐं उहो वरी असांखे 80% रिज़ल्ट जेको आहे सो आउटकम असांखे ॾींदो। हाणे जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, अॼुकल्ह असां वटि सवाल अचनि था थोरो डिफरेंट टाइप जा। जे हिते अचे थो सवाल नंबर 3, पढ़ाॾो सोई सदस्यनि जी तारीख़ जो पढ़ाॾो आहे, मथी राय ते नावल जे प्लाट, किरदार ऐं मक़सद ते नोट, तनक़ीद नोट लिखो। हाणे जेके पुराणा शागिर्द या जेके उहे शागिर्द सम्झनि था त बाबा हिकिड़ो किताबु नंढो जेको ख़ाकी रंग जो आहे उहो पढ़ी करे असां CSS में वेहंदासीं, असांजो मार्कूं ईंदियूं, त पोइ मूंखे ॿुधायो सवाल किथे आहे उन किताब में। किताब जो नालो नथो वठां, उन किताब में इहो सवाल लिखियलु आहे? इन जो जवाबु आहे न। त पोइ छा करणु घुरिजे? असांखे असांखे सिखणु घुरिजे त इहो सवाल अटेम्प्ट कीअं थींदो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, को बि सवाल अचे, मिसाल जी ॻाल्हि नावल ते अचे, सांगड़ नावल ते अचे, रजियल मंज़र ते अचे, पढ़ाॾो सोईसर ते अचे, कंहिं बि नावल ते सवाल अचे, पर असां टेक्निकली साउंड हुजूं ते त सवाल कहिड़ो बि अची सघे थो। असां मेंटली प्रिपेयर्ड हुजूं ते बाबा सवाल ईंदो। फार्मूलो असांखे ख़बर आहे त PTI असां वटि आहे, पेपर मैनेजमेंट जी ख़बर आहे, आइडियाज़ मैनेजमेंट जी ख़बर आहे, टाइम मैनेजमेंट जी ख़बर आहे। इहे 3 शयूं मूं वटि आहिनि। फार्मूलो मूंखे ख़बर आहे, ही फार्मूलो लॻाईंदुसि ऐं हिन तरह सां उनखे लिखी ईंदुसि। असां पूरो 20 मार्कुनि जो सवाल न ते बग़ैर उन्हनि शयुनि खे पूरो नावल 500 पेजिस 400 पेजिस पढ़ण जे बजाए असां उनखे हिकिड़े 1.5 पेज पढ़ी करे असां पूरो सवाल 20 मार्कुनि जो त लिखी सघूं था। उहो छा आहे? उहो फार्मूलो आहे जेको तव्हांखे सम्झायो वेंदो। ठीकु आहे बाबा? त बाबा हिन तरह सां हिन शयुनि खे करणो आहे। ठीकु आहे बाबा? अहिड़ी तरह सां असां अचूं था, थोरो अॻिते हलूं था। त मिसाल जी ॻाल्हि आहे, हिते ॾिसो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो पेपर आयो आहे, केॾारो वेड़ ऐं मज़ा मज़ी शाइरी क़िस्म आहे। जदीद शाइरी, जदीद शाइरी खे असांखे कीअं अटेम्प्ट करणो आहे, या जेके सिन्फ़ूं आहिनि उनखे कीअं। हाणे हिते मिसाल जी ॻाल्हि आहे, हेठि मां कंहिं बि 2 किताब जो तनक़ीद जाइज़ो, किताबनि मां कंहिं बि मिसाल लिखो। मुक़दमा लतीफ़ी, रहिजी वियल मंज़र, सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र, ज़ीनत। हाणे इन्हनि शयुनि खे कीअं अटेम्प्ट करणो आहे, इहो सेखारणु मुंहिंजो कमु आहे। छो त इहो किताबनि में त लिखियलु आहे, पर उनखे सवाल जे जवाब में कीअं लिखणो आहे, इहा मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त आउं तव्हांखे सम्झायां त इहो सवाल अटेम्प्ट कीअं थींदो। ठीकु आहे बाबा? हाणे अहिड़े क़िस्म जा सवाल जेके अॼुकल्ह ट्रेंडिंग में हलनि पिया, तव्हां ॾिसंदा हूंदो। अच्छा, हिकिड़ो फार्मूलो हूंदो आहे, हिकिड़ो फार्मूलो आहे, हाणे तव्हांखे थोरो सम्झायां थो हुनखे वधीक। हा बाबा, त जॾहिं असां हिनखे छा चइबो आहे जेको तव्हांजे स्क्रीन ते अची रहियो आहे बाबा? बाबा हिनखे छा चइबो आहे जेको स्क्रीन ते तव्हांजे अची रहियो आहे, हिनखे छा चइबो आहे?
हिनखे चइबो आहे आर्चरी। ठीकु आहे। हाणे आर्चरी जेकी गेम हूंदी आहे उन में तव्हां अगरि हिते हिट कंदा आहियो त तव्हांखे 100 मार्क्स मिलंदियूं आहिनि। ठीकु आहे। ऐं हीउ जेको विच में तव्हांखे नुक़्तो नज़र अचे पियो इनखे छा चइबो आहे? मेहंदी हिनखे छा चइबो आहे? जेको विच में नुक़्तो आहे इन ते हिकिड़ो फ्रेज़ बि ठहियल आहे, इन ते हिकिड़ो फ्रेज़ बि ठहियल अथव। टारगेट पॉइंट न ज़ाकिर अली, न बाबा, इनखे चइबो आहे बुल्स आहे। तव्हां लफ़्ज़ ॿुधो हूंदो बुल्स आहे। हाणे ही अथव बुल्स आहे, माना ढगे जी अखि। हाणे ढगे जी अखि ते असां चिटींदासीं त 10 जूं 10 मार्कूं मिलंदियूं। अगरि असांजो टारगेट हिते हूंदो, हिते पिया हिट कयूं त असांखे 4 मार्कूं मिलंदियूं। अगरि सफ़ा इरेलेवेंट लिखी आहे त 1 मार्क मिलंदी। हिते चवण जो मक़सदु इहो आहे, नंढड़ो एग्ज़ाम्पल तव्हांखे आउं ॾियां थो। थींदो ईअं त असां खां एग्ज़ामिनर घुरे थो पाणी जो गिलास पियारियो, पाणी जो गिलास मूंखे भरे पियारियो, पाणी पियारियो। तव्हां छा था कयो? पूरे जो पूरो डिस्पेंसर खणी हुनजे साम्हूं था रखो, साईं साईं मास्तर वठो पाणी पियो। ठीकु आहे। मतिलबु चवण जो इहो आहे त कंहिं मौज़ूअ जे बारे में तव्हांखे जेतिरी इंफॉर्मेशन आहे उहो सभु पुट करण जी कोशिशि कंदा आहियो। जॾहिं त तव्हां खां हू सिर्फ़ु हिकिड़ो एरिया पुछे थो। मूंखे यादि आहे मूं हिकिड़ो पेपर चेक वेठे कयो त उहो पेपर छा हुयो, उन में सिर्फ़ु 2.5 सवाल अटेम्प्ट थियल आहे। मॉक पेपर हुयो कंहिं अकेडमी जो, मूं चेक कयो 2.5 सवाल अटेम्प्ट थियल हुआ। पर हिकिड़ो सवाल उहो अहिड़ो अटेम्प्ट थियल हुयो, अगरि मूंखे 40 मार्कुनि लिखण जो हक़ हुजे, मिसाल मूं वटि मूंखे हुजे त बाबा हिकिड़े हिकिड़े सवाल ते 40 मार्कूं ॾेई सघजनि त आउं उनखे माण्हूअ खे 40 मार्कूं ॾियां। एॾो सुठो सवाल लिखियल हुयो। पर मुंहिंजो जेको चवण जो मक़सदु हुयो त मूं वटि त टोटल मार्कूं आहिनि ई 15 मार्कूं ॾियणियूं। हाणे तव्हां 40 मार्कुनि जो सवाल लिखियो आहे, आउं त छिके छिके 15 मार्कूं तव्हांखे ॾेई सघां थो, न का वधीक मूं वटि गुंजाइश ई कान्हे हिकिड़े सवाल ते। त पोइ असां इरिलेवेंट मटीरियल लिखण जे बजाए पूरो कूलर खणी अची ॿुधाइण जे लाइ, ॾियण जे लाइ त पाण साईं मास्तर पाणी पी, तव्हांखे छा करिणो आहे? गिलास पाणीअ जो साफ़ सुथिरो शीशे वारो धोई करे हुनखे पीआरिणो। मतिलबु उहो मवाद, उहे शयूं, उहे ॻाल्हियूं हुनखे प्रोवाइड करणियूं आहिनि जेके हुनजी रिक्वायरमेंट आहे सवाल जी। असां हा मास्तर पाणी पियो, शीशे गिलास में हुनखे पाणी पीआरे छॾियो, मथां ढकणु हुजेसि ऐं हू ॾाढो ख़ुशि थी हलियो वेंदो अथव। वाह वाह, ॾाढो सुलक्षणो छोकिरो आहे, ॾाढो सुलक्षणो शागिर्द आहे यार, ॾाढो सुठो नमूने सां पाणी पीआरी। या हुनजे साम्हूं पूरो डिस्पेंसर खणी अची साम्हूं रखो त बाबा ठाण साईं मास्तर पाणी पी। मतिलबु चवण जो त इहे साॻियूं ॻाल्हियूं जेके आहिनि न, सेशन सीसी जी कंपलसरी पेपर, बाबा उन ते असां ॻाल्हायूं था। उन ते बाबा अब्दुल्ला उन ते ॻाल्हाईंदासीं बाबा। ठीकु आहे। उन ते असां ॻाल्हायूं था। त साॻी तरह सां सरस, हा बाबा ॾिसो हिते 2 सेशन्स थींदा। हिते असां अब्दुल्ला सीसी जो जेको आहे उहो अलॻि क्लास थींदो आहे, उनजी टाइमिंग 7:15 बजे 7:30 बजे हूंदी आहे। ठीकु आहे। ऐं सिंधी जेको चैनल आहे पंहिंजो CSS वारो आहे उहो अलॻि आहे, उनजो सिलेबस बि अलॻि आहे, उनजो क्लासिस बि अलॻि हूंदा, उनजो मैकेनिज़म बि अलॻि हूंदो, पढ़ाइण जो तौर तरीक़ो बि अलॻि आहे। मतिलबु हिकिड़ो ई सवाल ईंदो त तव्हां PCS वारे जेको कंपलसरी सब्जेक्ट आहे उन में अलॻि तरीक़े सां कंदो, ऐं CSS वारो जेको सवाल ईंदो उहो साॻियो ई सवाल, तव्हांजी साॻी स्टेटमेंट ईंदी, उनखे ॿिए तरीक़े सां लिखंदो। तॾहिं छोकिरा फेल थींदा अथव सिंधीअ में, तॾहिं छोकिरा घटि मार्कूं खणंदा आहिनि। हू सम्झंदा त हर हंधि ईअं ई हलंदो। हिकिड़ो जेको मेथड मूं वटि आहे उन सां ई जेको आहे न मुंहिंजो कमु हली वेंदो। बिल्कुलु बाबा मेहंदी, बिल्कुलु तव्हांखे पढ़ाईंदासीं बाबा। उहो सेशन तव्हां ज्वाइन करे सघो था। ठीकु आहे न बाबा, उनजो मसइलो कोन्हे। अच्छा, त इहो आहे टारगेट। अच्छा, हाणे जेके शागिर्द मूंखां पुछनि था साईं सिलेबस किथां कवर थींदो, अगरि तव्हां PCS जा एस्पायरेंट आहियो अब्दुल्ला ऐं बाक़ी जेके शागिर्द, बाबा ही 2 किताब तव्हां वटि ज़रूरु हुजणु घुरिजनि। बाक़ी टियों जेको आहे मवाद आउं तव्हांखे प्रोवाइड कंदुसि। ठीकु आहे। ऐं ही सिंधी ॿोलीअ जो तशरीह ग्रामर तव्हांखे PDF में मिली वेंदो। पेपर पास किया था, ओके बिल्कुलु बिल्कुलु बाबा। अमृता तव्हां पास कयो हूंदो बाबा। ठीकु आहे न, तव्हां पास कयो हूंदो बाबा। पर सुठो स्कोर खपे त पोइ सुठी तयारी करणी पवंदी आहे। उनजे लाइ वरी तव्हांखे सुठी तयारी करणी पवंदी आहे। त सिंधी अदब जो तारुफ़ किताब तव्हां ॾे हुजणु घुरिजे अगरि तव्हां CS जा एस्पायरेंट आहियो त, छो त हिन में मूं तक़रीबन सॼे जो सॼो सिलेबस कवर कयो आहे। वरी अगरि तव्हां PCS जा शागिर्द आहियो त तव्हांखे PCS जे सेशन जे दौरान तव्हांखे कुझु मटीरियल आउं प्रोवाइड कंदुसि। ऐं ही किताब अगरि तव्हां वटि हार्ड कॉपी में वठंदव त बहितर आहे, न वठंदो त तव्हांखे PDF में आउं प्रोवाइड करे छॾींदुसि। ॿियो कुझु मटीरियल जेको मूं वटि मौजूदु आहे PCS जे हवाले सां उहो तव्हां सां शेयर थींदो। इवन जेके मुंहिंजा पंहिंजा मज़मून लिखियल आहिनि सिंधी जनरल ऐं लिटरेचर में,
एजाज़ अली, उहो तव्हां जॾहिं प्रॉपर उहा ई ॻाल्हि असां करे रहिया आहियूं एजाज़, त बाबा अगरि तव्हां हुनखे प्रॉपर तयारी कंदो न, उनखे उन शइ जो, मिसाल जी ॻाल्हि आहे, मूं तव्हांखे सम्झायो त बाबा जेको ई शइ पुछे थो तव्हां उनखे उहा शइ ॿुधायो, तव्हां टू द पॉइंट रहो, त तव्हां 80+ स्कोर करे सघो था। बल्कि हाणे तव्हां डीएमसी ईंदियूं इनशाला कुझु ॾींहंनि में, रिज़ल्ट अचण वारी आहे पीसीएस 23 जी रिटर्न जी, त तव्हां ॾिसी वठंदो, ऐं तव्हां सां बिल्कुलु ग्रुप ते शेयर कंदुसि, त तव्हां ॾिसो त कीअं 80+ स्कोर कीअं थो अचे, 75+ स्कोर कीअं थो अचे। ठीकु आहे बाबा, उहो टेक्निक्स ते डिपेंड कंदो आहे त कहिड़ियूं शयूं असांखे कीअं लिखणियूं आहिनि। सलेबस जी ॻाल्हि कंदा आहिनि शागिर्द, असांजी सलेबस इलाही वॾो आहे, बट को सलेबस आहे, कुझु बि सलेबस कोन्हे को। असां सलेबस खे स्मार्ट वे सां इस्तेमालु कंदासीं, उनखे जेको आहे यूटिलाइज़ कंदासीं। जीअं मूं तव्हांखे हींअर ॿुधायो त बाबा असां 8 दौरनि 9 दौरनि जी दौर आहिनि, उन जी जॻह ते असां हिकिड़ो जनरल इंट्रोडक्शन ठाहे छॾियो, जेको असांजे हर दौर ते इस्तेमालु थी सघे थो। हाणे इहो सलेबस खे असां वधीक सोढ़ो करे ऐं सुठे नमूने सां स्मार्ट स्टडी जेकी आहे न करणु ज़रूरी आहे। स्टडी हार्ड सां सीएसएस पास न थींदी आहे, स्मार्ट स्टडी सां तव्हांजी सीएसएस पास थींदी आहे, इहा ॻाल्हि यादि रखिजो। ठीकु आहे न बाबा। अच्छा, हाणे असां अचूं था कुझु जॉर्गिन्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, हर सब्जेक्ट जो कुझु न कुझु पंहिंजी लुगत हूंदी आहे। ठीकु आहे, अगरि असां लुगत उहा इस्तेमालु कयूं था, जॉर्गिन उहा इस्तेमालु कयूं था, त ऑटोमेटिकली असांजो एग्ज़ामिनर इहो सम्झंदो आहे त हीउ जेको शागिर्द आहे ही मुंहिंजी फील्ड जो शागिर्द आहे। माना हीउ शागिर्द आम को इंजीनियर, को डॉक्टर, को ॿी कंहिं फील्ड जो माण्हू कोन्हे, बल्कि एमए सिंधीअ जो शागिर्द आहे। पोइ कीअं, जॾहिं असां अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, सदरी रवायतूं, ज़माने जी लट, तानी पेटो, या तशख़ुस, या मुख़्तलिफ़ ॿिया जेके लफ़्ज़ आहिनि, तंदन तार, मुदलल, ऐं कुझु अहिड़ा लफ़्ज़ जेके तव्हांखे हिन सेशन जे दौरान, ऐं कुझु एक्सप्रेशन जेके आहिनि उहे तव्हांखे सेखारिया वेंदा, त उहे तव्हांखे एक्सप्रेशन हुन में इस्तेमालु करणा, त खामखां बि इस्तेमालु करणा आहिनि। छो त एग्ज़ामिनर खे उहा शइ ॿुधाइणी आहे, त आउं लिटरेचर पढ़ियल आहियां। ठीकु आहे, तव्हां पढ़ियल भले न हुजे, पर हुनखे इहो बावर कराइणो त असांजो लिटरेचर पढ़ियल जे साईं, हाणे थोरो होशियारी कर। ठीकु आहे। अच्छा, जॾहिं बि असां हिस्ट्री लिखंदा आहियूं त असांखे प्रॉब्लम ईंदो आहे त भाई हिस्ट्रीअ खे कीअं यादि कयूं। मतिलबु चवण जो त हुनजो पास्ट कीअं कीअं गुज़रियो आहे, किथां शुरू थी आहे, ऐं जेको आहे सो उहा कीअं वधी आहे, वरी उहो कीअं, जीअं पाण आमतौर ते हिकिड़ो सुवालु ईंदो, ओसर ऐं इर्तका ते सुवालु ईंदो आहे। हाणे ओसर ऐं इर्तका वारे सुवाल खे इन तरह सां अटेम्प्ट करणो आहे। रवायत पहिरीं शुरू, माना हिकिड़ी शुरू थी, माना बुनियादु पियो कंहिं शइ जो, वरी उहा तहरीक मुख़्तलिफ़ हिसनि ते उहा शइ हलणु शुरू थींदी आहे, लाड़ो मुकमल तौर ते अदब में, समाज में उहा शइ मुरवज थी वेंदी आहे। जीअं अॼुकल्ह एशियन जेको आहे न स्प्रिंग हले पियो, एशियन स्प्रिंग हले पियो, हर हंधि वठ वठां लॻी पई आहे, कॾहिं नेपाल में, कॾहिं बांग्लादेश में, कॾहिं इंडोनेशिया में, त कॾहिं किथे त कॾहिं किथे स्प्रिंग हले पियो। माना इहो लाड़ो मुतारिफ़ थी वियो आहे। ठीकु आहे बाबा, हलो त हाणे अचूं था, जॾहिं बि असां को पैराग्राफ लिखंदा आहियूं सिंधीअ में, उते असांखे मसइलो इहो दरपेश ईंदो आहे त असांजो पैराग्राफ नंढड़ो थी वेंदो आहे, असां हुनखे मुकमल तौरु सम्झी, माना उहो असांजो रिपीटेशन बि थींदी आहे। हाणे तव्हांजे दिलि जी ॻाल्हि थो कयां, माना तव्हां लिखो पिया, बार बार उहो साॻियो लफ़्ज़ पिया लिखो, बार बार उहा साॻी, माना नई पैराग्राफ साॻिए में उहो साॻियो एक्सप्रेशन, साॻी ॻाल्हि लिखो पिया, रिपीटेशन तव्हां वटि हले पई। उन जे लाइ इहो थी सघे थो त हीउ हिकिड़ो तरीक़ो आहे, कंहिं बि मौज़ूअ जो पहिरीं फ़नी स्टाव लिखंदासीं, पोइ फ़िक्र लिखंदासीं, पोइ मौज़ू लिखंदासीं। हाणे इहे टे शयूं जॾहिं असां मुकमल तौर ते लिखी वरितियूं, त असांजो पैराग्राफ हिकु पेज ते थी वेंदो। छो त असां टिनि शयुनि खे मुख़्तलिफ़, जीअं पाण कनेक्टर्स लॻाईंदा आहियूं कंहिं बि पैराग्राफ में, त बाबा इकोनॉमिकली, सोशली, रिलीजियसली, मुख़्तलिफ़ जेके असां पॉइंट्स ऑफ व्यू ॾींदा आहियूं, हुनजा मुख़्तलिफ़ एक्सपेक्ट्स असां बयानु कंदा आहियूं, साॻी तरह सां हिन में बि असां मुख़्तलिफ़ एक्सपेक्ट्स बयानु कंदासीं इन तरह सां। ठीकु आहे बाबा। अच्छा, हाणे असां अचूं था सलेबस जे तरफ़, त सलेबस में असां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हिन में डिस्कस करे सघूं था। दौरनि जो जाइज़ो वठंदा, समन जो दौर, सुमरनि जो दौर, समन जो दौर, कलोड़नि, टालपुरनि ऐं अंग्रेज़नि जो दौर, इहे दौर असां हिन सेशन जे दौरान डिस्कस कंदासीं। उनखां पोइ अफ़सानवी अदब, ही हिकिड़ो अहम एरिया अथव अॼु जे हुन सीएसएस जे हिसाब सां। ही जेको एरिया आहे, इहो सभ खां अहम एरिया अथव। ठीकु आहे, ऐं हिन जी गाइडेंस, हिन जो तौर तरीक़ो तमामु घटि अवेलेबल आहे, घटि माण्हुनि खे ख़बर आहे, या जिन माण्हुनि खे ख़बर आहे त उहो सेखारीनि नथा। असुल में इहा ॻाल्हि बि अथव, अगरि कंहिं माण्हू खे हिन शइ जी ख़बर आहे त सेखारे नथो, त बाबा कीअं सवाल खे अटेम्प्ट कीअं कबो। ठीकु आहे, पर आउं तव्हांखे सेखारींदुसि बाबा, अगरि अफ़सानो अची वियो त हुनखे कीअं अटेम्प्ट कबो। अगरि पुछे थो न त बाबा नज़म जेको आहे उहो रक़्स कंदो आहे, नज़म नसर जेको आहे
उहो पंधु कंदो आहे, पर जमाल अबड़े जी कहाणी पीराणी छम 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 कंदे नज़र अचे थी। बहस कयो, इहो सवाल कीअं अटेम्प्ट थींदो, इहो तव्हांखे सेखारिणो आहे। इहा शइ तव्हांखे सेखारणी आहे, त इहो सवाल ईंदो त न की कीअं अटेम्प्ट कजे। या अमर जलील जी हिकिड़ी स्टेटमेंट अचे थी त मूं पूरी ज़िंदगी सचाईअ सां कूड़ ॻाल्हायो आहे, बहस करियो। ठीकु आहे, हाणे सचाईअ सां कूड़ अलाए कीअं ॻाल्हायो अथसि, उहो तव्हांखे सेखारींदो त सचाईअ सां कूड़ न कीअं ॻाल्हायो आहे। इहो तव्हांखे हिन सेशन जे दौरान सेखारींदुसि बाबा इन सवाल खे कीअं अटेम्प्ट करिणो आहे। नसर जो जाइज़ो, जेके नसर नवीस अचनि था उन्हनि जो असां जेको आहे ज़िक्र कंदासीं, उन्हनि खे सम्झंदासीं उन सवाल खे कीअं अटेम्प्ट करिणो आहे। सफ़रनामनि जूं ख़ूबियूं, अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि जो जाइज़ो वठंदासीं असां मुकमल तौर ते। लोकदब जूं ख़ूबियूं, लोकदब डॉक्टर नबीश खान बलोच ऐं ॿिया जेके अदीब आहिनि जिन जो लोकदब ते कमु थियल आहे, उन्हनि जे बारे में उनजे कम जे बारे में पढ़ंदासीं। लतीफ़िया ऐं जदीद ऐं क़दीम शाइरी, हाणे मुख़्तलिफ़ जेके शाइरियूं अचनि थियूं उनखे कीअं अटेम्प्ट करिणो आहे। लतीफ़ जी शाइरी आहे, या क्लासिकल शाइर अची था वञनि, काज़ी कादन आहे, शाह करीम बुलड़ी वारो आहे, या जदीद शाइर आहिनि, अब्दुल करीम गदाई आहे, शेख हयाज़ आहे, उस्ताद बुखारी आहे। इन जी शाइरीअ खे असांखे कीअं एक्सप्लेन करिणो आहे, कहिड़ा पैमाना हूंदा जिन ते असां हिनखे मापींदासीं, तोरींदासीं ऐं उनखे जांचींदासीं। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ अचे थो लिसानियात वारो पोर्शन। ही बि हिकिड़ो अहम पोर्शन आहे तव्हांजो, सिंधी ॿोली जो बणबुनियाद जे बारे में पढ़ंदासीं। अच्छा, हिते हिकिड़ी ॻाल्हि आऊं तव्हां सां कंदो हलां, त ही उहे एरिया आहिनि जिन में टाइम मैनेजमेंट सभ खां वधीक ज़रूरी अथव। मतिलबु ही सवाल त सभिनी किताबनि में लिखियल आहिनि, हर हंधि मौजूदु आहिनि, हर माण्हू तव्हां वटि तव्हांखे रटो बि लॻल आहे। इहो सवाल पेपर में लिखणो कीअं आहे, इहो मैटर थो करेव। त असां उनखे जेको ड्यू टाइम आहे उन में सभई ॻाल्हियूं आइडियाज़ कहिड़े अंदाज़ सां लिखूं जो सवाल बि मुकमल हुजे ऐं टाइम बि असांखे न लॻे। स्मार्ट वे सां उनखे असां कीअं बयानु करे सघूं था, उहो पाण हिन में सिखंदासीं। ठीकु आहे न बाबा। उन खां पोइ असां अचूं था त हाणे हिन सेशन जे हवाले सां ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त ही सॼी डिटेल अची रही आहे। ही रजिस्ट्रेशन जे हवाले सां ऐं तव्हांखे ॿुधाए छॾियां थो, नंबर तव्हांखे अची रहियो आहे जंहिं बि शागिर्द खे हिन सेशन में रजिस्टर थियणो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि आऊं कंदो हलंदुसि, त अगरि तव्हांखे सिंधी जर्नल जो सेशन जॉइन करिणो आहे त उहो पैरेलल लेवल ते हले थो। उनजी टाइमिंग जेकी आहे उहा 8:15 7:30 बजे आहे। उहो क्लास 8:30 7:30 बजे थींदो आहे। ऐं सिंधी जेको लिटरेचर CSS 2026 जे लाइ असां स्टार्ट कयूं पिया, उनजी टाइमिंग 6:30 बजे हूंदी। ठीकु आहे बाबा, यानी कि कलाक जो क्लास हूंदो। ऐं क्लास जी टाइमिंग तक़रीबन 40 मिंट हूंदी आहे। इन खां वॾो क्लास ऐं न आहियां पढ़ाईंदो, छो त जेकी सम्झण जी क्षमता आहे शागिर्दनि जी, उहो 40 मिंट अधु कलाक खां वधीक कान्हे का। तंहिं करे आऊं थोरियूं थोरियूं शयूं पढ़ाईंदो आहियां, पर जीअं आसानीअ सां शयूं सम्झ में अचनि। तकड़ मूंखे कान्हे, ईअं न कंदो आहियां त बाबा जल्दीअ में तव्हांखे शयूं पढ़ाए छॾियां, पोइ वरी ईअं थिए त तव्हांखे शयूं सम्झ में न अचनि ऐं मथां गुज़रंदियूं वञनि। हिते का बि शइ मथां गुज़रंदी कोन। ऐं ख़ासि तौर ते फ्राइडे सैटरडे संडे वारो ॾींहुं जेको हूंदो आहे, उहो तव्हांजो असेसमेंट जो हूंदो आहे। माना जंहिं हफ़्ते जेको असां कुझु पढ़ियो आहे उहो तव्हां फ्राइडे सैटरडे संडे वारे ॾींहुं कंहिं बि हिकु ॾींहं ते तव्हां मोकिले छॾींदा आहियो। पोइ तव्हांखे उनजी असेसमेंट थी करे तव्हांखे उनजी वॉइस नोट में उन ते तव्हांखे जेको आहे कमेंट्स मिली वेंदा आहिनि, त बाबा हिन में ही शयूं ग़लति आहिनि, हिन में ही शयूं हुजणु घुरिजनि। उहो मुकमल तौर ते तव्हांखे उनजी गाइडेंस मिली वेंदी आहे, जेको तव्हां कुझु लिखी करे मोकिलींदा आहियो। बाबा हाणे तव्हां जेको सुवाल आहे त पुछी वठो।